इमामत जे बारे में कुझु मसाइल वज़ाहत कंदो हलां त इमामत जो वधीक हक़दारु केरु आहे, केरु इमामत कराए सघे थो। त इमामत जो हक़दारु वधीक उहो आहे जेको आलिम हुजे, सालिह हुजे। इमामत लाइ अहलियत जा 6 शर्त आहिनि जेके फ़िक़ह आहिनि मुक़ररु कया आहिनि। इमाम जा 6 शर्त आहिनि, इहे हुजणु ज़रूरी आहे, शर्त आहे। ऐं उन खां अलावा आलिम हुजे, ॼाणू हुजे। आलिम जी माना ॼाणंदड़ हुजे। इमाम जो पहिरियों शर्त आहे मर्द हुजे, छो त औरत इमामत नथी कराए सघे। ॿिए नंबर में मुस्लमान हुजे, छो त ग़ैर मुस्लिम इमामत नथो कराए सघे। टे नंबर में आकिल हुजे, सियाणो या चरियो इमाम थी नथो सघिजे। चौथे नंबर में बालग हुजे, छो त नाबालग इमामत नथो कराए सघिजे। हिते ॿियो हिकिड़ो मसइलो वज़ाहत कंदो हलां त जेकॾहिं हिकिड़ो अणबालिग आहे, उहो वॾो आहे अणबालिग, उन खां ॿिया सफ़ा नंढा आहिनि, त उन्हनि जी जमात कराए सघिजे थो। नाबालिगनि जी जमात कराए सघे थो, पर बालिगनि जी जमात नथो कराए सघिजे। नंबर 5 क़ुर सही पढ़ी सघे। ऐं बहिराणी जा अहिड़ा पेशमाम आहिनि जिन खे क़ुर सही नमूने पढ़णु कोन ईंदो आहे, ऐं पोइ उहे हिकु त नमाज़ में अटकंदा बि, पोइ रुॻो सहव सजदनि ते ज़ोर हूंदो आहे। त इहो बि कोशिशि कजे त इमाम उहो हुजे जेको क़ुर मजीद तजवीज़ सां ऐं सही पढ़ी सघे। क़ुर शरीफ़ जे लफ़्ज़नि खे न खाए न को घटि वधि लफ़्ज़ करे, जीअं लफ़्ज़ आहिनि ईअं साफ़ सुथरा तजवीज़ सां पढ़े। 6 नंबर में शरी उज़र न हुजे। शरी उज़र जो मतिलबु त अहिड़ो उज़र न हुजे जंहिंजे करे जमात यानी मुक़्तदी जे दिलनि में नफ़रत पैदा थिए। मिसाल त लूलड़ो लंगड़ो, जंहिंजे करे रुकू सजदा सही अदा न थियनि ऐं टंगू पेर फिरियल हुजनि, त अहिड़े इमाम जी बि पोयां नमाज़ कंहिंजी बि न थींदी। इमाम अहिड़ो मुक़ररु करणु ज़रूरी न आहे। ऐं उज़र वारो अहिड़ो ई न हुजे जंहिंखे शरी उज़र हुजे, अहिड़ी तकलीफ़ हुजे, अहिड़ी का बीमारी हुजे, त इन हिसाब सां अहिड़े इमाम खे हक़दारु न आहे करिणो ऐं अहिड़े इमाम जे पोयां नमाज़ न आहे पढ़ी। ऐं ॿियो हिकिड़ो मसइलो वज़ाहत कंदो हलां त हाणे माण्हू जेके ॿाहिराड़ी जा या शहर जा, जेकॾहिं को पढ़ियलु लिखियलु क़ाबिलियत वारो माण्हू न मिलंदो आहे, पोइ ॾाढ़ी कूड़ खे ॿीहारे चवंदा साईं तव्हां ॿियो नमाज़ पढ़ायो, बाबा ॼाणू आहे, सम्झ वारो आहे, पढ़ियलु लिखियलु आहे, ज़हनशीन करणु खपे। ऐं कंहिं दोस्त जी दावत हुई, उन ते वियल हुउसि त जॾहिं हुते ज़ोहर जी नमाज़ पढ़ाईसीं बि पढ़ियणु वक़्तु हो, ज़ोहर जी नमाज़ पढ़ीसीं थिए, त ज़ोहर जो टाइम ते इमाम साहिबु हुते मौजूदु हुयो। इमाम साहिबु नमाज़ कोन पढ़ाई। हिकिड़ो पीर हुयो, जे पीर जो पुटु हुन नमाज़ पढ़ाई। पीर जी ॾाढ़ी कुड़ल हुई ऐं पीर जे पुट जी ॾाढ़ी सफ़ा कुड़ल हुई ऐं दुआ घुरई त दुआ में लफ़्ज़ अटेक पे कदई। त उते जी जीअं दोस्त वेठा उन्हनि खां पुछो मुंहिंजो आलिम हुआ जेको इमाम हुन नमाज़ नथो पढ़ाए, जो साईं पीर आयो आहे इन जे करे। त हिकिड़ी ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां त नमाज़ या शरीयत कंहिंजी पीर जी न आहे, शरीयत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। हिन शरीयत सां मज़ाक न आहे कबो। कंहिंजो पुटु हुजे, आलिम जो पुटु हुजे, मुफ़्ती जो पुटु हुजे, इंजीनियर जो पुटु हुजे, पर जेकॾहिं शरीयत वारियूं ख़सलतूं हुन में न आहिनि, उहो शरीयत जी क़ाबिलियत न आहे। छो ॾाढ़ी रखणु सुन्नत आहे। हाणे रवाज थी वियो जेको ॾाढ़ी रखे थो उन खे माण्हू मुलो मुलो करे पुकारनि था, मुलो मुलो चवनि था। आलिम जेको ॼाणो आहे उनखे मुलो मुलो चवनि था। त हाणे उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदो हलां त जेकी ॾाढ़ी नथा रखनि, जेकी ॾाढ़ी गुण आहिनि, तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु न आहियां, उहो हिकिड़ो गुनाह जो कमु कनि था। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां त जेकॾहिं ॾाढ़ी जेके नथा रखनि, तव्हां पोइ उन खे खदड़ो खदड़ो छो नथा चओ? त आलिम आहे, जेकी ॾाढ़ी आहे, सुवारी आहे, मुंहं में सुनत आहे हुज़ूर साईं जी मुंहं में, उन खे तव्हां अहिड़े घटिया लफ़्ज़नि सां ऐं ग़लति लफ़्ज़नि सां पुकारियो था या उन ते टोक तंज़ करियो था, त पोइ उन ॾाढ़ी कूड़ल ते बि टोक तंज़ करियो। त अलाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए। त उहा ॻाल्हि पई की त शरीयत कंहिंजी कोन्हे, शरीयत उन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। उन हुज़ूर अलैहिस्सलाम जी शरीयत सां मज़ाक न आहे कबो। जे शरीयत में त केस हणणु हराम आहे। जेकॾहिं आलम हणे थो त उन जो इहो मतिलबु कोन्हे त केस जाइज़ थी वियो, इहो ग़लति आहे, केस हणणु हराम आहे। उन इमाम जी पोयां नमाज़ फासिद थींदी। त जेके शइ हुज़ूर अलैहिस्सलाम हदीस में ॿुधायूं त जेकी शइ हराम आहे सा हराम आहे। जेकॾहिं मुफ़्ती नमाज़ नथो पढ़े त छा नमाज़ माफ़ थी वेंदी? जेकॾहिं आलिम नमाज़ नथो पढ़े त नमाज़ माफ़ थींदी? नमाज़ त उन प्यारे अलाह जो प्यारे महबूब जो फ़र्ज़ु आहे, उहो त अदा करिणो आहे। जेकॾहिं मुफ़्ती नथो पढ़े उन जो पंहिंजी आहे, उहो सज़ा भोगींदो, उन ते गुनाह थींदो। जेकॾहिं आलिम आहे उहो न पढ़ंदो त उन ते गुनाह थींदो।
जेकॾहिं केस हणणु हराम जेकॾहिं आलिम हणे थो त उन ते गुनाह थींदो, उहो गुनाह उनखे उहो अदा करिणो पवंदो, उनजो अज़ाब थींदो। पर जेकॾहिं हिकिड़ो मुफ़्ती थी करे ॼाण रखी करे पोइ बि जेकॾहिं केस हणे, हाणे वरी चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो अब्दुल मुतलब उहो केस हणंदो हुयो। त इन्हनि शयुनि जो थोरो ज़हन नशीन कयो। अलाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत